को यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि खिरसंद आबाद हुजो। साथियों तव्हांजा लख लाइक कुर्ब वरी बि मां दुराई दौलात तव्हां सपोर्ट करे आयो आहियां। तव्हांजा लख लाइक हर वीडियो में मां इहे तव्हांजा थोरा मञा थो। ज़रूरी आहे थोरा मिलण संगतिन जा दिलबरनि जा जेके असांजा वीडियो ॾिसनि था। शुक्रिया अदा करता हूँ उर्दू देखने वालों को जो मुझे लाइक करते हैं, कमेंट्स करते हैं और पर्सनल कमेंट्स करते हैं, कहते हैं आप अच्छा काम करें, लेकिन व्यूअर्स कम हैं। बिल्कुलु साथियों, हिन जा व्यूअर्स घटि हिन जा ॾिसण, छो त मौज़ू ख़ुश्क आहे, मौज़ू दिलचस्प न आहे, मौज़ू में रोमांस न आहे, खिल भोग न आहे, मज़ा न आहे ऐं मोटिवेशनल न आहे, अहिड़ा कुझु बि कोन्हे। सिर्फ़ु किताब जो तारीफ़ात, हीअ किताब आहे यानी हिन किताब ई आहे, बसि एतिरो ई आहे। हीअ असांजा ॿ किताब आहिनि, ॿई हिकिड़े असांजे तर्जुमा कया आहिनि क़ुर्बान चन्ना, नंगा चन्ना बि तर्जुमे जी धुम मचाई आहे, पर क़ुर्बान चन्ना, मुबीन चन्ना, चन्ना बिरादर बि ॾाढो सुठो कमु कया आहिनि। हीअ जेको आहे क़ुर्बान चन्ना जा ॿ किताब जे तर्जुमो कया आहिनि, ॾाढा सुठा किताब। प्रोफेसर मोरी ऐं मां, हीअ मिचल बम जो जेको आहे सो अल्बम जो नाविल आहे। हिन जे नाविल जे बारे में दावा कनि था त पूरी दुनिया में वॾी तादाद में विकिरो थींदड़ हिकु अहिड़ो नाविल जंहिं लखे ज़िंदगियूं बदिलाए छॾियूं। ट्यूज़डे विथ मोरी, हिकु कुराड़ो माण्हू, हिकु नौजवान शख़्स ऐं ज़िंदगी जो अज़ीम सबक़ु। साथियों ॾिसंदासीं, पढ़ी ॾिसंदासीं केतिरो सबक़ु आहे, कीअं मां बि न पढ़ियो। ऐं ॿियो आहे कलाकार जो क़तल, हू किल पालिमिनो मोलेरो, ऐं हीअ बि जेको आहे सो मारियो वर्गास लोसा जो नाविल आहे। हीअ जेको आहे अदीब आहे, नोबल प्राइज़ अदीब आहे, जा हीअ किताब नोबल प्राइज़ आहे, का ख़बर न आहे, तारीफ़ कराईंदासीं। साथियों किताब यकीन कयो, मां किताबनि खे 3 खां 4 कलाक डेली ईंदो आहियां पढ़ण जे लाइ, थोरो तफ़सील लाइ, वीडियो ठाहिण लाइ। किताब हिकिड़ा अहम ज़िंदगी जो हिसो आहिनि, के सम्झे के न सम्झे, के पंहिंजी ज़िंदगी जो कहिड़ो मक़सदु मानींदा आहिनि, को कहिड़ो असां लाइ किताब बि आहिनि। अचो त थोरो किताब जो तारीफ़ कराईंदा हलूं। हीअ आहे जेको आहे सो प्रोफेसर मोरी ऐं मां। हीअ साथियों मुख़्तलिफ़ मुल्कनि जे जेका इदारा आहिनि, अख़बारूं आहिनि, उन्हनि जा ई जेको आहे सो लॉस एंजल्स टाइम आहे, टाम्पा ट्रिब्यून आहे, द फिलाडेल्फिया इंक्वायरीज़ आहे, दी बोस्टन ग्लोब आहे, एमिटान आहे। इन्हनि जी किताब जे बारे में चवनि था त मिचल बम जो हीअ किताबु इंसान ज़ात लाइ हिकु तोहफ़े जी हैसियत रखे थो। हिकु शानदार किताबु, हिकु दिलि जी कहाणी जंहिंखे लेखक रूह सां बयानु कयो आहे। हिकु लेखक जी ज़िंदगी सादी कहाणी जंहिंखे पंहिंजे दोस्त जी मौत से ज़िंदगी जे मक़सद खे दरियाफ़्त करण जो ॿियो मौक़ो मिलियो आहे। साथियों इहो इन जो जेको आहे सो हीअ जेको आहे सो फिलिप कवर चंदान जंहिं लिखियो आहे असांजे मुबीन चन्ना क़ुर्बान चन्ना जे बारे में। हीअ असांजो साथी आहे क़ुर्बान चन्ना, जंहिं ॾाढो सुठे दिलि सां रूह सां तर्जुमो कयो आहे। साथियों तॾहिं सिंध में आराम सां मिली वेंदो, को ॾुखियो कोन थो मिले पियो, हिन इदारे वटि मिली थो वञे। साथियों हीअ जेका आहे सो नाविल जा टॉपिक्स आहिनि, जेको आहे सो ज़बरदस्त शइ आहे, ॾाढो ज़बरदस्त प्यार भरियो तोहफ़ो आहे। चए थो त किताब ॼाण ॻण खसरत मां हिकु खसरत उहा बि आहे त जेके साण दिलि लॻी वञे, हज़ारे मसरूफ़ जे बैंक जहिड़े अणखुट वक़्तु वारी पाण पुतण वारी नौकिरी हूंदे बि किताब लाइ वक़्तु कढी सघे थो। 90 वारे ॾहाके में जॾहिं 20 साल जो हुयसि त माहवा सिंध रंग में हालात अदबी सां मुंहिंजी शाइरी कहाणियूं छपंदियूं रहंदियूं। उहो सिलसिलो लॻभॻि 3-4 साल जारी रहियो। साथियों हीअ जेको आहे सो पंहिंजे पारां क़ुर्बान चन्ना लफ़्ज़नि चए थो, अंग्रेज़ मिचल बम जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज कोन्हे। खेसि बेस्ट सेलिंग ऑथर, जर्नलिस्ट, स्क्रीन राइटर, प्ले राइटर, रेडियो टीवी ब्रॉडकास्टर, हिकु मौसीक़ा जी हैसियत सां बैन अवी शहरत हासिलु आहे। पूरी दुनिया में इजतमाही तौर संदसि किताबनि जूं 3.90 करोड़ कापियूं विकिरो थी चुकियूं आहिनि। साथियों वॾी दावा आहे, वॾो इहो 3 करोड़ वॾियूं कापियूं निकितियूं आहिनि अदीब जूं शाया थियनि। सिंधी किताब 39 मुख़्तलिफ़ जायुनि ते शाया थी संदसि किताब 39 मुख़्तलिफ़ जायुनि तां शाया थी दुनिया जे 45 ॿोलियुनि में तर्जुमो थी चुका आहिनि। ऐं शामिल हीअ जेको आहे सो शामिल आहिनि अंग्रेज़ी अदब में। हीअ नाविल शाह साहब जे शेर जे तूं भेत भाई तां घटि कोन्हे। मिचल बम लिखण में संदसि हिननि मिसकीननि कोझनि कारण माण्हुनि सां बिटा भाकुर टहक ॾेई हू मूंखे कंहिं वलीअ खां घटि कोन लॻंदो आहे, वलीअ खां को घटि न लॻंदो आहे। हिन वारे तर्जुमे वारे मां हिकु जुमिले मुंहिंजे पीस ऐं ॻाल्हि सम्झ में न आई। मुंहिंजे बि पीस ऐं ॻाल्हि सम्झ में न आई। मां इंस्टाग्राम तां मौजूदु हिन जी ईमेल एड्रेस ते जुमिले जी रमाई करण लाइ खेसि क्रश कई। मूं इन राति ताईं जुमिले जी मंज़ूरी ईमेल जवाब जी सूरत में ॾियारे मोकिलियो, जंहिं लाइ मां संदसि शुक्रगुज़ार। हिन नावल में ज़िंदगी जे वॾनि पहलुनि जहिड़ोकि मौत, ख़ौफ़, कुराड़प, लालच, शादी, ख़ानदान, कल्चर, दरगुज़रण करणु ऐं बामक़सद ज़िंदगी ते भरपूर इस्लाही अंदाज़ में गुफ़्तगू कई वई आहे। उहा हिन नावल जी कमाल ख़ूबी खणी चइजे त हिन जी गुफ़्तगू में असांखे पंहिंजो मसइलो नज़र अचे थो। उन ख़ूबी ई मूंखे तर्जुमो करण लाइ मजबूर कयो आहे। नतीजे में किताब अव्हांजे हथनि में आहे। हीअ हिकिड़ो नाविल आहे जेको हिकु मुदत ऐं अव्हांजे दिलि ते नक्श थियलु रहंदो। हीअ किताबु हिकु महान प्रोफेसर सचो किसो आहे जेको हिकु
महलक बीमारी सां गुज़ारे थो ऐं ज़िंदगी जे हक़नि रवियतुनि बयानु करे थो। हयाती जे आख़िरी ॾींहंनि में पंहिंजे पसंदीदा शागिर्द मिचल बोम सां हीअ अंगारे जे ॾींहुं मुलाक़ात करे थो, अहिड़ियुनि शयुनि जी वज़ाहत करे थो जेके हिन सां पेश आयूं। पाण हिन मिचल बोम ते इन्हनि ते अमल करण जी हिदायत करे थो। हीअ किताबु सुठी सोच रखण लाइ एतिरी अहमियत रखे थो जेतिरी कंहिं मरीज़ लाइ दवा। साथियो, वॾो तारीफ़ थियो, ज़बरदस्त किताबु, बहितरीनु तारीफ़। ऐं ॿियो आहे कलाकार जो क़त्लु। हीअ बि साथियो ॾाढो ज़बरदस्त नावेल आहे ऐं थोरो क़ुर्बान चंदा जंहिंमें सिंधी अदब जो तारीफ़ हिकु तर्जुमे निगाह जो आहे। ऐं भिटाई जेके बेत जीअं त पथूं जे पातार जा चिथारियूं चढ़नि, ईअं ई असांजे ॾाहो दोस्त मशहूरु सगदाराई दीवानगी सां अलीम अदब शाहकार नावलनि जी चूंड कई। इन खे पंहिंजे अबाणे सिंधी ॿोली में एतिरो आम फहम सलीस अंदाज़ में तर्जुमो करे थो जो किथे बि ख़्यालनि जी को कोमलता ऐं अहसास खे छियो नथो रसाए। क़ुर्बान चंदा जी उहा बि ख़ासियत आहे त बल्कि क़ाबिलियत आहे त हू धारी ॿोली जे नावलनि खे सिंधी ॿोली में जो वेस ढकाइण महिल ज़बान ऐं मकान जे चूंड खां वॾी नंढी ग़लती का बि दरगुज़र नथो करे। उहो अंग्रेज़ी जुमलनि जो अहिड़ो त मुनासिबु सादो माना खे मफ़हूम जोड़े थो जो पढ़ंदड़ खे किथे बि तर्जुमे जो अहसासु नथो थिए। मूं जैसे पहिरियों तर्जुमो थियल नावल प्रोफेसर मोरी ऐं मां पढ़ियो त महसूसु थियो ॼाण हिन जो लेखक मिचल बम उहो नावल लिखियो सिंधी में हुजे। बिल्कुलु साथियो, इहा हिकिड़ी ख़ूबी हूंदी आहे लेखक जी, जेको तर्जुमो अहिड़ो करे जो माण्हू जेको आहे सो वाह वाह करे। साथियो, सॼी सिंध में आराम सां किताबु मिले थो, जेको आहे सो अरबी फ़ारसी कोन्हे हिन किताब में जो। साथियो चए थो मारियो वरगास लोसा लिखण जो अंदाज़ कुझु पेचीदा हूंदो आहे, उन करे पढ़ंदड़ खे किथे किथे मुंझारे में थींदो आहे, पर उन मुंझारे मां पूरी तरह तवजो ॾेई पढ़िजे त निकिरी सघिजे थो। हीअ नावल बि ईअं आहे, ख़ासि तौर ते जेके माज़ी जा वाक़िआ किरदार हिक ॿिए खे ॿुधाईंदा त उहे ज़मान हाल ऐं बयानु कयल आहिनि या ज़मान हाल जारी जी गुफ़्तगू जेसे तौरु विच में अची था वञनि, जंहिंसां थोरी देरि लाइ हैरानी थिए थी त केरु कंहिंजे बारे में पियो ॻाल्हाए। साथियो, जेको आहे सो थोरो नावल जे बारे में तारीफ़ हुयो। लेखक जे बारे में जॉर्ज मारियोस पेड्रोस वर्गास लोसा, जंहिंखे दुनिया मारियो वर्गास लोसा जे नाले सां सुञाणे थी, पीरू जो हिकु नोबेल एवार्ड याफ़्ता लेखक, हिकु मज़मूनदान सहाफ़ी ऐं सियासतदान पियो सुञातो वञे थो। जग मशहूरु लातीनी अमरीकी अदीबनि मंझां हिकु आहे जंहिं 28 मार्च 1936 ते पीरू जे शहर आरकीबा में जनमु वरितो। संदसि वाल जो नालो अर्नेस्टो वर्गास मालेनो, वालिदा जो नालो डोरा लोसा अर्टिया हो। खेसि हिकु ई ॿार मारियो वर्गास लोसा पैदा थियो। साथियो, इहो थोरो हिन जो तारीफ़ हुयो। नाविल ॿई ज़बरदस्त आहिनि। दावा वॾी आहे लेखक तर्जुमे निगाह जी, सो दावा खे ईअं कोन्हे को त असां रद्द कंदासीं। बहरहाल पढ़ी वधीक हिन ते तबसरा रखबा त किताब कीअं आहिनि। वीडियो खे लाइक करण लाइ, चैनल खे सब्सक्राइब करण लाइ ऐं कमेंट करण लाइ अर्ज़ु कबो। मुंहिंजी महिनत इहा आहे, क़बूल पवे अखियुनि ते, न क़बूल पवे त बि अखियुनि ते। साथियो, तव्हांजे सपोर्ट खां सवाइ कुझु बि न आहियां। लाइक कमेंट ऐं शेयर करण जो अर्ज़ु कजे थो।